अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी। ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। ब्रॉडकास्टर मोहम्मद अनवर हकड़ो। बेवफ़ायुनि जी मौसम। बड़ जे घाटे वण हेठां बड़जियाई घाटो मोहम्मद अनवर हकड़ो सदाईं लाइ सुम्ही रहियो आहे। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। नशरियात जो हिकिड़ो ख़ूबसूरत दौर पंहिंजे पुॼाणीअ खे पहुतो। उहे सभु जेके संदसि रफ़ीक रहिया, मातिहत रहिया, चङी तरह ॼाणंदा हुआ त हकड़ो साहब छा हुयो। ज़माने जी सर्दी गर्मीअ खे सहंदे हिकु बे इंतिहा लाइक़ु, ईमानदार, सचो ऐं महिनती ऐं सभ खां वधीक त हिकिड़ो बहादुर माण्हू रुख़्सत थियो आहे। कारे जहां दराज़ आहे, ज़िंदगी पंहिंजे पूरी वहशतुनि साण रवां दवां आहे। हिकिड़ो मुकमिल हफ़्तो थियण खां पोइ त संदसि क़बर जी मिटी बि सुकी वई आहे ऐं गुलनि जी हालत बि सोख्ता थी वई आहे। ईअं ई थींदो आहे अज़ीज़ाने मन, ईअं ई त थींदो आहे। जहां रंगो बू में अचण वञण त आम हूंदो आहे। हिकिड़नि खे अचिणो आहे ऐं ॿियनि खे रुख़्सत थियणो आहे। न जशन सलामत रहणा आहिनि ऐं न ई वरी मातमनि जूं मौसमूं बरक़रार रहणियूं आहिनि। सभु फ़ना आहे, आख़िर फ़ना। पंहिंजे फ़क़ीर सां उहा मिलणी जूं निस्बतूं कुझु अजीब आहिनि। ख्वाबनगर जी मुसलसल इशाअत, उन जे पहिरें गुटके जी कामयाब सेल मथां वरी वक़्त सिर अव्हां जे हुज़ूर जी हाज़िरी असांजे केतिरनि मुहतरमनि ऐं अज़ीज़नि खे शायदि नागवार लॻे थी। मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जा ठुल ठाहे समातुनि खे मजरूह करण जी कोशिशि कई वेंदी आहे। ख़ासि तौर ते कंहिं बि जाइ ते हाज़िरी भरिजे या साम्हूं कंहिं बि वाक़िए जो ज़हूर थिए त हिकदमि संगती साथी चवंदा आहिनि, एहतियात कयो, महमूद मुग़ल वेठो आहे, कालम में ज़रूरु लिखंदो। अलाए केतिरा उन महिल खुली पवंदा आहिनि ऐं खिलण लॻंदा आहिनि। जादुई शीशे जियां हर आईने जी खिल रूह छिलींदी आहे। आयो साईं आयो, ॼाणो न ते हिकु कालम आयो। जा अलाए केतिरा नारा, टोकुन, तज़हीकुन, हथ ठोकियनि तारीफ़ुनि ऐं दादो तहसीन जी भरी ॿधी ईंदा आहिनि। उते ईअं नाहे त को दिलि जे हुज़ूर सां केरु करम नवाज़ी नथो करे। अलाए केतिरा महिरबान आहिनि जेके हिन नालाइक़ खे नवाज़ींदा रहनि था, पर उन्हनि ख़ासि मौक़नि ते ख़ासि सलाहूं जी झोरे छॾींदियूं आहिनि। ॿियनि सां गॾु पंहिंजो पाण ते खिलंदे अलाए केतिरो रतु रहणो पवंदो आहे। हाणे जे हक़ीक़त ॾिसिजे त उहा ईअं आहे बि। 3.5 सालनि जे हिन साथ में अलाए केतिरा ताज़ियतनामा हिन ख़ादिम लिखिया हूंदा। फ़नून लतीफ़ा जी का हस्ती रुख़्सत थी हूंदी त वक़्त सिर उन ते कुझु न कुझु हिन फ़क़ीर ज़रूरु लिखियो हूंदो। जे भला ईअं आहे त उन में कबाहत कहिड़ी आहे। हिन दोरंगी दुनिया में जंहिंमें ठोकरूं भाकुरनि खां वधीक आहिनि, छा असांजी रुख़्सत थींदड़ दोस्तनि या रुख़्सत थी वियल करम फ़रमाउनि ते 4 पना लिखी भेटा बि वक़्त सिर न ॾिजे? छा उन लाइ बि इंतज़ारु कजे त केरु लिखंदो ऐं कॾहिं लिखंदो? हिन बेवफ़ा दुनिया में हर माण्हू ॼाणे थो त सिर्फ़ु कुझु कलाक में ई सभु रस्मूं थियनि थियूं। सुबुह जो जीअरो हो, शाम जो दफ़न बि थी वियो ऐं राति जो सुॼियल अखियुनि वारा बि बिरयानी खाइण में मशगूल आहिनि। एतिरो वक़्तु न साईं, ख़ाली एतिरा कलाक बुख कटिजी सघे न। काॾे वियो हो इश्क, केॾांहुं वई उहा पछाड़ जेकी खाईंदे हर हर बेहोशीअ खे भाकुर में भरियो आहे। सब्र जो लफ़्ज़ ई अहिड़ो आहे जंहिंखे भरपूर नमूने सां उन्हनि ई लमहनि में इस्तेमालु कबो आहे। विरले को अहिड़ो रूह बचंदो आहे जेको वींदड़ सां गॾु पंहिंजो अल तल बि मोकिले छॾे ऐं रुगो जिस्म खे हिते रखे। हाणे ईअं त थियणो आहे मिठा, पर वरी बि हलो लॼऊं कॼऊं बि दुनिया खे खणी ॾेखारण लाइ ई सही। छा असीं पंहिंजनि नाले वारनि दोस्तनि खे अक़ीदत आछे नथा सघूं? हिननि साहतुनि में जॾहिं मरहूम मोहम्मद अनवर हकड़े ते कुझु लिखण लाइ रूह में हिकु कांड आई
त छा उहो बि सच नाहे त उहो सभु लिखण में देरि थी वई आहे? हिकिड़ो हफ़्तो बि वॾो हूंदो आहे साईं। उहो सभु असांखे कॾहिं सम्झ में ईंदो? ऐं उते हिकिड़ी ॻाल्हि पोइ बि अहम आहे, असीं ईअं उन्हनि सभिनी रुख़्सत थियल वजूदनि जी यादि खां जल्द अज़ जल्द जान छॾाइणु छो घुरंदा आहियूं? इहो केॾो न वॾो अलमियो आहे जो टेलीकास्टिंग ऐं ब्रॉडकास्टिंग जे दुनिया में सॼी उमिरि रत सत ॾींदड़नि जे ज़िक्र सिर्फ़ु उन ॾींहं लाइ महदूद हुजे जंहिं ॾींहुं उन हिन जहान मां मोकिलायो हुजे। उते असीं उहो नथा अर्ज़ु कयूं त को अव्हां हिननि जो चालीहो मल्हायो या वरसियूं मुनक़िद कयो। उहे कम त न असीं कॾहिं करे सघिया आहियूं, न ई फ़ज़ीलत सां करे सघंदासीं, पर छा पहिरियां ई ॾींहं बि असीं वींदड़ जो ज़िक्र नथा करे सघूं? आचर जी राति वफ़ात कई हुई। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम मैनेजर आचर जे ॾींहुं उहा ख़बर नशर थी हुई। आचर ते ई संदसि तदफ़ीन थी हुई ऐं सूमर ॾियारे टीजो थियो, जेको दरअसल अंगारे ते थियणु घुरिबो हो। बहरहाल उहो सभु संदसि ख़ानदान जे फ़ैसिले जे हिसाब सां हो, पर अंगारे ॾींहुं सुगंध में संदसि ख़िदमतुनि खे ख़राज अक़ीदत पेश कंदे मूंखे अहसासु थियो त उहा ॻाल्हि बावर पई थिए त हिकिड़ो साहबु हाणे सिर्फ़ु यादि माज़ी आहे ऐं बसि उन मौज़ूअ खे कुझु वधीक छेड़णो न आहे। बसि घणो थी वियो। पंहिंजे हियां जे सचाईअ ते पाण खे मिलियल 20 मिंट बहरहाल मूं संदन नज़र कया, जेको मुंहिंजो फ़र्ज़ु हो। लाॻीतो 23 सालनि जे साथ खे मां 23 मिंट बि न ॾेई सघियुसि, जंहिं लाइ शर्मसार आहियां। उनखां अॻु उहो सभु पहिरीं बि केतिरा ई भेरा थी चुको आहे, पर माज़ी क़रीब में मरहूम सैयद सालिह मोहम्मद शाह जे वफ़ात वॾे में वॾो मिसाल हुई। उहा ई कचहरी जंहिंखे हिन पंहिंजी हयाती ॾिनी, जंहिं झंग झर में सिंध खे मुतारिफ़ करायो, जंहिं लतीफ़ साईंअ जे कलाम खे आवाज़ ऐं उचार जी सूंहं बख़्शी, तंहिं साॻी कचहरीअ में 2 ॾींहंनि खां पोइ ई संदसि ज़िक्र मतरूक बणिजी वियो। हिकिड़े बाला अमलदार सभिनी आवाज़ जे मुसाफ़िरनि खे ॿुधायो त बसि काफ़ी थी वियो। हिकिड़े बाला अमलदार सभिनी आवाज़ जे मुसाफ़िरनि खे ॿुधायो त बसि काफ़ी थी वियो। हाणे शाम जो ज़िक्र छॾियो, मुंहुं सां केतिरो मरबो? दिलि चवे थी त उते ज़रूरु लिखिजे त अञा त स्टूडियोज़ जे दीवारुनि बि गरियो कोन छॾियो। उहे असांजा ई आवाज़ हुआ जन मां टहक ॿुरी रहिया हुआ। अल्लाह अकबर। इहा आहे ख़िदमत ऐं इहो आहे उन ख़िदमत जो मान। उते कंहिं कननि में सुरॿाट कयो हो, पर साईं ईअं थियो कोन, छाकाणि त नज़ीर लिगारीअ जहिड़ा खरा माण्हू बि माइक ते अचनि था। हिन बि साईं सालिह मोहम्मद शाह ते बिल्कुलु ईअं ई ॻाल्हायो हो जीअं तव्हां हिकिड़ो साहब ते ॻाल्हायो हो। उते अज़ल अबद जी किताब जी हिकिड़ी ॿी हिकायत बि साम्हूं आई। ख़वातीनो हज़रात, ही सच लिखियो ऐं सच लिखण बि घुरिजे। सैयद सालिह मोहम्मद शाह जे इज़ाफ़ी ज़िक्र खे प्रोग्राम मैनेजर जे हैसियत सां हिकिड़ो साहब ई रोकियो हो, ऐं हाणे संदसि वारे ते वरी ॿियो केरु संदसि जाइ ते हो। उते उहो बि त सच ॾिसो त एतिरनि मनाज़ खां पोइ बि नज़ीर पंहिंजो हिसो अदा कयो ऐं मूं वरी पंहिंजो परवरदिगार खे जंहिंखे जेको मर्तबो ॾियारणो आहे उनखे असीं ऐं अवीं रोके नथा सघूं। अलाए केतिरियूं तावीलूं साम्हूं अची सघनि थियूं। मौज़िज़ ख़वातीनो हज़रात, इदारे जा अमलदार 20 सबब बयानु करे सघनि था। उहो बि थी सघे थो त वफ़ात कयल हिननि लाइ बसि हिकु वर्कर ई हुजे, पर उते उहो बि त सोचियो त उहे सभु वजूद नशरियात जे इदारनि सां लाॻापियल आहिनि। उन्हनि जा लखे मदाह आहिनि, उन्हनि जूं ज़ाती तौर ते अलाए केतिरियूं ख़िदमतूं आहिनि। छा उन्हनि खे असीं उहे कुझु इज़ाफ़ी कलाक बि इनायत नथा करे सघूं? हिन ऋण जे सफ़र में अॻु में बि अर्ज़ु करे चुको आहियां त हाणे 1 सदीअ जो चोथों मां बि ख़र्च करे चुको आहियां। रेडियो ऐं टेलीविज़न ते अलाए केतिरियूं मौसमूं मटिजंदे नज़र आयूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि 25 सालनि खे चैन सां ज़रब कजे त बि घटि में घटि 100 मुख़्तलिफ़ मौसमूं त हिन फ़क़ीर बि उन्हनि इदारनि में गुज़ारियूं आहिनि। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे जो उहे मौसमूं मुस्तक़िल न आहिनि रहंदियूं।
हिक खां पोइ ॿिए खे अचिणो ई आहे। जो उते मुस्तक़िल रहे थी त बेवफ़ाई ऐं नाक़दरीअ जी मौसम तमामु घटि ईअं थियो आहे जो असां कंहिंखे बहितरीन नमूने ख़राज अक़ीदत पेश कयो हुजे। जीअरे तहसीन पेश करणु त असांजी रिवायत ई कान्हे। मरण खां पोइ बि इजो उहो ई हाल आहे जेको मथे अर्ज़ु करे चुका आहियूं। हिन दमगुज़र दुनिया में हाणे कमाल थी रहियो आहे। पाण खे जे हिकिड़ी ॿोलीअ में ई महदूद कयूं त बि गौर कंदव त अलाए केतिरा अदाकार सदाकार परफॉर्मर साम्हूं अची चुका आहिनि। KTN जे अचण खां वठी अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ चैनल जी डोड़ में फ़नून लतीफ़ा सां लाॻापियल वजूदनि जो अंगु मुसलसल वधी रहियो आहे। छा फ़नकारनि जो उहो अंगु ईअं नथो करे सघे त पंहिंजे पटी भाइनि जे जोगी रुख़सतीअ जो बंदोबस्तु करे घटि में घटि हिननि जे यादि खे ई कुझु कलाक सलामत रखे। मरहूम हकिड़ो साहब ते हिकदमि हिकु ताज़ियतनामो मूं मंज़ूर मीराणीअ वटि पहुचायो हो। इतफ़ाक़ सां उहो बर वक़्तु न छपियो त मूं ई खेसि रोके छॾियो ऐं उहा बि धणीअ मिठे जी महिर थी त मोहतरम कौसर ॿुड़े साहब उहो सभु लिखी वरितो जेको लखे माण्हुनि ताईं पहुचाइणु ज़रूरी हो। अव्हांजो ही नौकर ही ख़ादिम अव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो करे पंहिंजे मोहसिननि खे यादि करण जे मौसम खे वापसि आणियो। मक़सदु रुॻो ॻोढ़ा ॻाइणु न आहे। मक़सदु उन अहसास खे कर खणाइणु आहे त ऋण में अञा रड़ जो वजूद आहे। सभिनी बेमहर साहतुनि ऐं इल्ज़ाम तराशियुनि जे बावजूदि जेको फ़र्ज़ु अदा करिणो आहे मां उन खां गाफ़िल नथो रही सघां। पर अव्हां सभिनी खे उन्हनि बेवफ़ाईअ जे मौसमनि जा लाह कढणा पवंदा ऐं उहो सभिनी खे ॿुधाइणो पवंदो त अजल जे ट्रेक ते त हर को चढ़ियल आहे। अॼु जेकी वींदड़नि जो ज़िक्र नथा करणु ॾियनि से सुभाणे पाण बि त रुख़सत थींदा। पोइ जे उन्हनि जे नाले सां ईअं थिए त संदन रूह खे कहिड़ी राहत मिलंदी। बेवफ़ायुनि जे उन मौसम में कॾहिं कॾहिं के चरिया वफ़ाउनि जो गुलाब पोखण जी कोशिशि कंदा आहिनि। उहो गुलाब जंहिंजो कलम कयल ख़िदमतूं हूंदो आहे। अव्हां लखें कोशिशूं कयो उहो कलम लॻायो ई वेंदो आहे। हा उहा ॿी ॻाल्हि आहे जो बेवफ़ाईअ जी मौसम उन खे साइण में कामयाबु वेंदी आहे। तव्हां उन मौसम खे केतिरो तड़े था सघो उहो सोचण जी सख़्तु ज़रूरत आहे। साईं जे लाइ दुआ आहे धणी खेसि संदसि मरकद में आसूदो रखे ऐं बुलंद दर्जात अता फ़रमाए। आमीन। बड़ जे घाटे वण हेठां बड़जी आई घाटो हकिड़ो साहब आरामी आहे। दुआ खां पोइ राजेश ज़ैदीअ जो हिकु कतो संदसि नज़र करण जी ख़्वाहिश आहे। जैसे गलत पते पे चला आए कोई शख्स सुख ऐसे मेरे दर्द पे रुका और गुजर गया। यूं देखिए तो आंधी में बस एक शजर गया लेकिन न जाने कितने परिंदों का घर गया। छपियल आचर 2 मार्च 2028।